तारीख़ कॾहिं बनाए लिखियो त कॾहिं पंहिंजे हारे ते न्यायो कॾहिं वॾे वरितियूं हुजनि। अदा दिलदार सही इहा सुठी ॻाल्हि आहे, सुठो साउंड आहे। अदा साईं जेकॾहिं दिलदार जो इहो रवैयो आहे त पोइ असां हिन ॻाल्हि जी ताक़ीद कंदासीं। ठीकु आहे अदा, मां पाण मुराद हली वेंदुसि। मां त इहो ई त चाहियां थो, बसि ॿी का ॻाल्हि ई न आहे। कौन बचसा दर्द तेरे विच रो रो के दम दे कौन बचसा दर्द तेरे विच रो रो के दम दे कौन बचसा। अच्छा तो ये हालत ही दिया है बड़ा गाना जो चाहिए कौन बचसा मरवे सा फकीरानी जो दीदार थियो। अच्छा बस गुलू गाली न पुछ मुखे तो वेण ही न तो अचे। हां रत गड़ी निकती थई जा न रिचरिया फकीरानी अलाए केड़ो मंतर कयो कुछ भी न तो समझ में अचे। फकीरानी है या जादूगरानी? समझ जादूगरानी तो जादू कयो बस। हां वो वाला दियावाल को खड़ तेल निकरंदो या ये खाली पेटी घरन दे अटो हारी न गुल्लू फकीरानी मुखे दिसी खिले पई तेरी के दिसी खिले न तजे छा करे छा जेड़े न न चरिया या मुझे चमड़ जो मतलब है तो फकीरानी तो जे इश्क में चरी थी होई है सफा चरी। हाय हाय मां सदको वजाओ मुझी फकीरानी। हाय हाय काथे मरी ना बनी। सतवा जो जो लियो बाबा चाय। हाँ बाबा मां चाय ठाई रही है। बाबर साईं अज इन गरीबानी कखन ते तव्हां हली आया आहियो। मां कहिड़ी ज़बान सां तव्हांजी आदर कयां? न मुराद ये न सोच, मां भी तव्हांजो इंसान आहियां, तो वटि हिकु उम्मीद सां आयो आहियां। बाबर साईं मूं मिस्किन में आवाज़ कयो हुकुम कयो। ये न समझो मां नगर खान आहियां, मां तुंहिंजो भाउ आहियां न। तव्हां मालिक आहियो हुकुम कयो। मां पंहिंजे भाउ दिलदार लाइ ये कमल जो संग वठण आयो आहियां। मुंहिंजा पल ख़ुशीअ सां भरे छॾ मुराद। बाबा साईं मूं पंहिंजी न्याणी अॻुमें ई सारंग खे ॾेई मूंखे माफ़ कजां मुराद, मूंखे ख़बर कान हुई। ज़बान करे वेठो आहियां न त मां तव्हांजी इज़त ज़रूरु रखां। चङो मुराद मां हाणे हलां थो। बाबा साईं तव्हांजा लख थो। चरी न थी वञा। छा थियो आहे कुंज?
अज अदा शेरल मुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि कई आहे। सारंग कोमल जी ॻाल्हि तां दिल त चयो त अदा खे चई ॾियां, पर छा कयां, भाउ जे अॻियां दिल न झले सघियसि। इहा ग़लती न कजां कुंज, इहो कमु हालार जे हथां कराईंदासीं। हुनखे अदा शेरल जवाब न ॾींदो। पोइ त सावण जे महारे में तोसां गॾु हूंदी। कुंज रोज़ तोसां मिठियूं ॻाल्हियूं कबियूं। महबूब साईं, तो ही तो कुंज जी ज़बान खे मिठाण जी रस बख्शी आहे। तू दिलदार है, तू इंसान जे वजूद जो दाग आई दाग जंहिंखे ज़मानो थुकू हूंदो आहे। दिलदार तोखे ख़बर तो हुई न त कोमल सारे के नाले थी चुकी आहे, तो दिल में संग रखे असां सां प्रेम कयो तो न मंगणी थी आहे न निकाह थियो आहे। ज़बान टुटी सघे थी। गैरत वारे जे ज़बान पत्थर में लकीर हो गया ये मुझे छॾ। अदा साईं तव्हां ग़लति रवैयो पिया अख़्तियार कयो। छा थियो आहे तव्हांखे? कंहिं ग़रीब खे जीअण जो हक़ त नथा ॾेई सघो, घटि में घटि हुनजे अहसासनि जो क़तल त न कयो। अफ़सोस आहे मूंखे अवां ते। कहिड़ियूं तलवारूं हलायूं आहिनि, फायर कया आहिनि छा? कंहिंखे मारियो आहे छा? तव्हां मुंहिंजे लाइ सभु ज़मीन पिया फाड़ियो। हे नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, मां को ज़िलज़िलो न आंदो आहे। बेशर्म मूंसां बेहयादारी ॻाल्हि न कर। को बि मौत न आहे जो अमल कयो हुजे। मां बि इंसान आहियां, मुंहिंजा बि अहसास हूंदा, पर मां गंदी सोच खे मौत ॾेई छॾी आहे। तव्हां ॻाल्हियुनि जे ज़रिए मूंखे मजबूर कंदो त मां ठार थी ईंदुसि। मिल्कियत जो हिसो वठी सघींदो। सिकंदर, तू मुझो दोस्त आई, मुखे तुझी मदद जी जरूरत है। हुकुम कर, ही सिकंदर जबल लोडे सके थो। सिकंदर जबल ना है लोडू, सिर्फ मारो जो रस्तो रोकणो है। सिकंदर तोखे तो खबर है ना त हालार मुझो रस्तो रोकींदो। मां समझी वियुसि जानो, तू रुगो छोकरी खणी अचाए, बाक़ी मां संभाले वठंदुसि। सिकंदर केर बि जेकॾहिं रस्ते में अचे न, तू पंहिंजो रस्तो साफ़ करे छॾिजां ऐं उन्हनि खे उॾारे छॾिजां। हलार साम्हूं अचे त सिकंदर मारे छॾिजांसि। हाणे अहिड़े भाउ जी मूंखे ज़रूरत न आहे। हाणे असीं ॿई कुझु वक़्त लाइ कोन मिली सघंदासीं। कुंज, मां बि इहो ई चाहियां थो त कुझु अरसो पाण में जुदाई हुजे। बसि महबूब, ईअं ई सम्झ त हीअ असांजी दिलगीअ जो इम्तिहान ई आहे। तोखे न हलार खुले गोलीअ खां बची वञे, पर बंदूक जे धक सां जेके अखियूं बंदि कंदो कॾहिं न खोलींदो। वाह अदा साईं वाह, मां त सोचो त तव्हां अॻे वॾे जी नसीहत में सुधरी विया हूंदो। इन्हनि हसरतनि खे मौत ॾे, इंसान थी रब ॾिसे थो। मां पंहिंजे हिसे जी दौलत तुंहिंजे नाले करण लाइ तयारु आहियां। एतिरो ॿुधी छॾ दिलदार, इन ज़िद में तुंहिंजी हार थी। वक़्तु ॿुधाईंदो त हार कंहिंजी बि थिए। हालार पुट, तुंहिंजी ॻाल्हि बराबरि सही, पर असल में अञा लेट आहे। मां चाहियां थो त कोमल थी के सुठो राज ॾे वञे, पोइ रुख़सत थी। चाचा, तव्हां का बि ग़लती न कयो। ईअं सम्झो त कोमल मुंहिंजी भेण आहे। इहो सॼो
कमकार मां पाण कंदुसि तव्हां रुगो आराम सां वेही रहो बसि। पर पुट लोग त ॾिसंदो न मुराद ख़ान पंहिंजे न्याणी खे ॾाजे में छा ॾिनो। बाबा वियो वियो मूंखे सॼे मामले जी ख़बर आहे। बाबा वियो हीअ ज़िंदगी बाबा मुसाफ़िर आहे। केॾी महिल बाबा वक़्तु भरिजी थी सघे थो। हीअ ज़मीन आहे मिल्कियत बाबा हिते रहिजी वेंदी। घटि में घटि इंसान जे वञण खां पोइ अदा थधो साह यादि त करे। बाबल साईं रब साईं तव्हांजी वॾी हयाती करे असांजा ही कख तव्हांजे लाइ। तव्हां बाबा पंहिंजी न्याणी जी तारीख़ तय कई। ॾाजी जो बंदोबस्तु मां पाण कंदुसि। तव्हां बाबा परेशान न थियो। सोन जे गहन घटि जो बंदोबस्तु मां करे छॾियो। अलाह तव्हांजी वॾी हयाती करे। इहो अहसान सां कॾहिं भुलाए न सघंदा। न मुराद मूंखे रेस या वरी न सम्झो। मां तव्हां वांगुरु इंसान आहियां बाबा। मां बाबा तव्हां मां ई आहियां। तव्हां आहियो त बाबा मां बि आहियां। बाबल साईं हिन चंड जी 13 तारीख़ बसि तारीख़ तय था करे। ठीकु आहे बाबा तव्हांखे ॾाज घर वेठे बाबा मिली वेंदो। परेशानी का ॻाल्हि न आहे।